لوليك الحجة بن الحسن صلواتك عليه وعلى آبائه في هذه الساعة وفي كل ساعة ولي حافظا وقائدا وناصرا ودليلا وعينا حتى تسكنه أرضك طوعا وتمتعه فيها طويلا اللهم صل على محمد وآل محمد وعجل فرجهم صلوات सभी गरीबी सलावत करो जिनके भी सलावत पढ़ने तेरी गरीबी इबादत संजी के भी सलावत करो नारे तकबीर क्या बेटा बुलंद आवाज़ से अल्लाह के किबरियाई हासिल है वडाई उनके हासिल है तकब्बुर उनके बंदे के तकब्बुर नहीं करना लिहाजा हर अजान में अल्लाह अकबर चाहिए पंहिंजी वॾाई खे पंहिंजे पाण खे ज़लील व हक़ीर सम्झंदे अल्लाह जी किबरियाई खे साबित कंदा आहिनि बुलंद आवाज़ सां नारे तकबीर अञा केतिरा ॾिसनि था वेठा नारो जी हणंदो अल्लाह अकबर इहो ईअं न आहे त अवां नारो हयूं ऐं मां पंहिंजे मजलिस जे चिमकाइण जे लाइ न हीअ नारा मजलिस जी ज़ीनत आहिनि ऐं इहो बार बार अल्लाह अकबर ऐं या रसूल अल्लाह या अली या हुसैन इन्हनि अस्मा जी बरकत आहे असांजी ज़बान गुनाहनि में मसरूफ़ आहे असांजी गुनाहगार ज़बान आहे कोई अहिड़ो उज़्व कोन्हे जेको गुनाहनि खां बचियल हुजे अल्लाह अकबर जे चवण सां ज़बान पाक थी थिए रसूल पाक खे यादि करण सां ज़बान मुनज़्ज़ह थी थिए मौला अली जे नाले खणण सां ईमान मज़बूत थो थिए नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी सलावत पढ़ो मोहम्मद वाले अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन
والجنة للمؤمنين والنار للمشركين وللكافرين وللمنافقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وخاتم النبيين أبي القاسم محمد اللهم صل على محمد وعلى وصيه ووزيره وخليفته وابن عمه علي بن أبي طالب الصلوات والصلاة والسلام على الجليلة المخضومة المهرومة حق ميراث أبي التي قالت صبت علي مصائب لو أنها صبت على الأيام سرنا ليالي والصلاة والسلام على الحسن المجتبى الذي قتل باسم الجفا الصلاة والسلام على الحسين المظلوم المقتول المذبوح في أرض كربلاء ورأسه على السنون وجسمه بلا غسل ولا أطفال وكان العبد مريضا وكان الباقر صغيرا وكانت زينب مقيدة من الكربلاء إلى الشام فتبيجد مالك ملك دين نگریدے تے پارسن بازار چھائے میرا دل ہے ناموس دے پردے نورا آڑ بنائے دیتا خمس بازار چھ زینب کو تے گئے برکے رنگ بدلائے وہ دٹھے سرخ نازے کترے گلیاں وچ گھبرا گئی اون دی ماں شام جی بازار مارو مارو جی آوازا مسلمانن کیڑو استقبال کیوا کوئی متھا پتھر پہ نہیں کو بائی جا ٹانڈا پہ اسلائے کو متھا گرم پانی پہ ہوئے سیدہ زینب صلوات لے لیا گھبرائیو نہیں وہ حبیبی جگہ بابے جے اگیاں بھی شرم خونی
जॾहिं मौला अमीर अलैहिस्सलाम जन घर में ईंदा मां जो ओलो ॾेई करे चवंदी बाबा शर्मन वारी धी जो सलाम हुजई उहा सैयदा सानी ज़हरा जॾहिं बाज़ार आई साण घबरायो ना आहे बाबे अली जे लहजे में ख़ुतबो ॾिनो अथई अल्लाह जे हमदो सना का बाद में साण तारुफ करायो आ सुञाणियो वा नबी जी थी ज़हरा जी न्याणी जंहिंखे बागी था जो बागी नाहे सजदे में मारियो वियो आहे मुंहिंजो भाउ नमाज़ी हो मुंहिंजो भाउ वक़्त जो इमाम हो नबी जो जानशीन हुयो अल्लाह अकबर जॾहिं साण तारुफ करायो आहे इनकलाब बर्पा थी विया जिन औरतुनि जे हथनि में पत्थर हुया उहे ई पत्थर मथे ते हणी करे मातम करे साण खे कहिड़ी ॻाल्हि चई तो तूं कहिड़े मुल्क दी वसदियां बीबी ते को शाम नाई रासे जंहिं वक़्त दी आई ओ शाम दे विचो कर दिती ऐ शाम उदासे ओ क्यों वल वल दे दिए इन सागा दो ते को कहिड़े वीर ते नाले ओ कहिड़ा वीर इन सागा विचो जको आदन लोग अब्बास अला लानतुल्लाह अला कौम ज़ालिमीन अम्मा बादो वक़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फी कलामिहिल मजीद व फुरक़ानिल हमीद व क़ौलुहुल हक़्क़ व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा खलक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून सलवात सभी गड्डी सलवात पढ़ो अल्लाहुम्मा नारे तकबीर दिल नथी नारा नारे हणण सां दिल खे तकबीर मिले थी गुनाह माफ़ थियनि था बुलंद आवाज़ सां नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी सलावत पढ़ो मोहम्मद वाले मजलिस जा कुछ आदाब होता इख्तिताम वटि मां सम्झां थो मां ही 7वीं 8वीं शायदि मजलिस पढ़ां थो मस्जिद जा भी आदाब हैं मजलिस जा भी आदाब हैं गुफ्तगू जा भी आदाब हैं कुरान पढ़ने जा भी आदाब हैं पूरी जिंदगी जा भी आदाब हैं अगर उन आदाबनि जो ख्याल न रखो वेंदो उहा इबादत अधूरी रहंदी अरे मां पढ़ां थो मसाइल में ये दो मजलिस का महसूस हो अमा बानी लिखा है कि कितना पानी है बिरादर शमशाद अली बानी है ही मजालिस में एक वो मुआविन हिकिड़ा माण्हू ही दौर जो गुज़री रहियो आहे तवजो आहे न जो दौर हली रहियो आहे हिन दौर में वाजिब खे अदा करण ऐं हराम खां बचण इहो जिहाद को घटि न आहे ॾुखियो आहे वाजिबात खे अदा करण
नमाज करण, रोज़ा रखण, हज करण, ज़कात वाजिब उहा ॾियण, घबराइजी जाओ, ख़ुम्स ॾियण, जिहाद हिकु आहे जिहाद बिसैफ, तलवार सां जिहाद, किलाशनि सां जिहाद, बंदूक सां जिहाद, हिकु आहे जिहाद बिनफ्स, 24 कलाक जो जिहाद असांजो जारी आहे। नफ्स जा असांजे मथां हमला आहिनि, कॾहिं काई शइ अहिड़ी अॻियां थी अचे जंहिंजे लाइ हुकुम आहे हिनखे ॾिसो, अलम आहे इनखे ॾिसो, इन जी ज़ियारत कयो। क़ुरान आहे इन जी ज़ियारत ॻाल्हायो, क़ुरान आहे इन जी ज़ियारत कयो, इन सां तव्हांजो अखियुनि जो नूर वधंदो। हर नमाज़ खां बाद में आयतुल कुर्सी पंहिंजे अखियुनि ते हथ रखी जे आयतुल कुर्सी पढ़ंदो, कॾहिं अंधा न थींदो, नूर बाक़ी रहंदो। दादन ॾियण जा त पाण ॾाढा होशियार आहिनि, ऐं रुगो ईअं रस्मी दाद न हुजे, कुझु सम्झंदा बि कयो जी। पोइ वरी तव्हां ज़ाकिर खे अखतीब खे चवंदसि मां तुंहिंजी हुन में मजलिस में नारायण आहियां मां, ऐं हिकिड़ा वरी पढ़ण वारा जो इहो बि थी वियो आहे त के माण्हू वठी था अचनि मुंहिंजी मजलिस में नारायण आहे जी। जेको बि कमु कजे, चाहे पढ़ण वारो आहे चाहे ॿुधण वारो आहे, उहो जेको कमु करे अलाह कान करे, नबी पाक खे राज़ी करण जे करे, मौला अली खे राज़ी करण जे लाइ, साइण ज़हरा खे ॻाल्हायो, साइण राज़ी थी पए, मौला हसन मुश्तबा राज़ी थी पए, मौला हुसैन राज़ी थी पए। अगर माण्हू मां चवां त शमशाद अली राज़ी थी पए, इहो मुंहिंजी मुई भरे, माण्हुनि खे ॾेखारे, मां पॉपुलर थियां, मुंहिंजी शोहरत थिए, इहा इबादत, इहा मजलिस इते ई रहंदी, साइण वटि न पहुचंदी। असां बुखिया थी पिया आहियूं हिन शइ जा, शोहरत जी, शोहरत, माण्हुनि खे इलाज, मुंहिंजो नालो ॾे, मूंखे पढ़ा, मुंहिंजो नालो वॾो ॾे, मुंहिंजी मजलिस में उन टाइम पढ़ाए जाए, माण्हू घणा हुजनि, दाद मिलनि, तव्हां असांजो इहो ईमान आहे त मजलिस खे अलाह ॿुधे थो न, ॻाल्हायो, हिन मजलिस में अलाह आहे, गूंगायो अलाह आहे हिते, हाँ या लालू कांदड़ में कोन्हे, हिन मजलिस में आहे अलाह। अल्लाह चए थो नाहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, मां अल्लाह तव्हांजे साह वारी रग खां बि वेझड़ो आहियां, कोई ॾिसेव न ॾिसेव, एतिरो तव्हां पंहिंजे पाण खे नथा ॾिसो जेतिरो मां थो तव्हांखे क़रीब ॾिसां जी। ख़ुदा थो चए कोई तोखे कुझु नथो ॾेई सघे जेतिरो मां थो ॼाण, तूं वञी ॿियनि दरनि ते हर कंहिंजी ख़ुशामद थो करें, उनखे सलाम थो करें, उनजा थोरा थो ॻाएं, उनखे पेरें थो पएं, ओ वॾेरनि जूं वञी प्लेटां ते ओभरूं थो वञी चटें, ख़ुदा थो चए मुंहिंजे एहसाननि खे ॻण त सही, ॻणे सघंदे, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, मुंहिंजे एहसाननि खे त ॻण। हाँ, इन वॾेरनि खां, सियासतदाननि खां पंहिंजी अखि त हिकिड़ी वठी ॾेखार, अखि वठी ॾेखार, कन वठी ॾेखार, कंहिं कन जो न थी, कंहिं अखि जी, गुर्दो ख़त्म थी वियो, चए तो नलका ही खाई लिया, सलावत पढ़ो मोहम्मद मुझी ॻाल्हि शायदि न थी वणे वजह सलावत ही नथा पढ़ो, मूंखे पाणी मजलिस जो चवंदा जो का वॾी तबलीग जी ज़रूरत आहे, मां चयो तबलीग जी ज़रूरत हिननि खे बि आहे, मूंखे बि आहे, असां सभिनीनि खे तबलीग जी हिदायत जी ज़रूरत आहे, ज़रूरत नाहे त नबियुनि इमामनि खे कोन्हे, हर वक़्तु हिदायत जी ज़रूरत आहे, ऐं जेको हिदायत करे उनजो एहसान समझो, उनजो थोरो ॻायो, साईं तुंहिंजी महिरबानी, तूं मूंखे जाॻायो,
मां सुतल हुयुसि, मां जहन्नम जे रस्ते ते पियो वञा, मां अल्लाह जी नाफरमानी में हुयुसि, तू मूंखे नाफरमानी खां बचायो, तू मूंखे फर्मा बरदारी में आंदो, तू मूंखे नमाज जो दग ॾिनो, तू मूंखे क़ुरान जो दग ॾिनो, तू मूंखे मोहम्मद मुस्तफ़ा जो दग ॾिनो, तू मूंखे अली मुर्तज़ा तू मूंखे इंसानियत सेखारी। लिहाज़ा असांजे मुआशरे में इहा शइ हली वई आहे। इसी ते स्टेज ते भी करतब, स्टेज ते भी नमूदो नुमाइश, शोहरत, उहा शइ नथी ॾिनी वञे जेका आवाम खे ज़रूरत आहे, जेका आवाम में कमी आहे। कहिड़ी कमी आहे? असां क़ुरान जे वेझो आहियूं, असांजी ज़िंदगी में क़ुरान आहे, घबराइयो, असांजे ज़िंदगी में क़ुरान आहे। सुबह खां वठी वेंदे सुम्हण ताईं असांजी ज़िंदगी में नाश्तो भी आहे। नाश्ते में लस्सी अलाए तव्हांखे मिले थी अलाए न, इहा लस्सी बि वई आहे, मक्खण, चांहि त मिले थी, ओफराटो, चांहि ज़रूरी आहे सुबुह सां, आहे न। सिगरेट ही चए थो मूंखे सिगरेट खपे, जो मामूल हुनजो। वरी मूंखे तड़ खपे, तड़ कंदुसि, तड़ खां बाद में हाणे हू थो चए हाणे मूंखे या नौकिरी ते वञिणो आहे, या मूंखे बनी ते वञिणो आहे, या मूंखे कंहिं कारोबार ते वञिणो आहे, या मूंखे प्राइवेट जॉब ते वञिणो आहे। हाणे इहो हलंदे हलंदे हाणे इहो माण्हू वरी मंझंदि थी वरी चए थो मानी, आहे न, इहो मानी भी खाए थो, मामूल के मुताबिक पानी भी पिए थो, इहो अखबार भी पढ़े थो, इहो वरी जो का मसलन हाणे जीअं जो का आहे वोट पिया था हलनि, अॼु जो का इंतखाब हो मसलन पंजाब में वज़ीर आला जो हर को जेको आहे मोबाइल तो इस्तेमालु करे, इमरान खटियो, उनजी पार्टी खटियो, या जेको आहे शहबाज शरीफ खटियो, उनजे पुट खटियो, ॿुधो त हलाए कोन। इहे मामूलात ज़िंदगी, इहे सभु दोस्त वटि वञनि, लालू जे होटल ते वञनि, लालू जा गुलू जे जहिड़ो होटल ते वञणो, चांहि हुते पीणी, इहे मामूलात ज़िंदगी। निंड करणी आहे, हेॾे वञिणो आहे, दोस्तनि ॾे वञिणो आहे, इहे सभु इहे मामूलात ज़िंदगी में इहे सभु शयूं आहिनि। लेकिन आया इन 24 कलाकनि में क़ुरान भी असांजी ज़िंदगी में आहे? क़ुरान जी तिलावत सुबह सां कई से जी चुप ही थी आज मां कब्रिस्तान में पढ़ा, सलावत पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। ये भी जो है जी तो मत मुझे लगा करो हर साल सलावत पढ़ो मोहम्मद वाले सलावत कहाँ बुलंद आवाज़ में पढ़ो। सादा इकरा जो मानू उठे तो उनके ॾिसो मां ओड़ो जो मां हिन कहूं मां ईअं त न चवां त मां हिन को चङो आहियां, पर चङो करे वेहारियो त साईं तूं वधीक ॼाणे थो, असांखे कुझु ॿुधा, तूं ज़िक्र खुदा, ज़िक्र रसूल, ज़िक्र अली, ज़िक्र ज़हरा, ज़िक्र हसन हुसैन, अहल बैत जो कुछ ज़िक्र ॿुधा, कुछ वाजिबात और मुहर्रमात खां आगाह कर जी। हाणे वेहारियो थो, हेॾे माण्हू थो अचे सभु ओॾे, गुज़िरियल साल में मुंहिंजी मजलिस ख़राब थी वियो, हेॾे मथे माण्हू जेका आहे चढ़ी बीठा सभु ओॾे, मां वेठो, हाणे कंहिंखे सॼा सलवात पढ़ो। ही जिंदगी जेका है इन जिंदगी के अल्लाह बेहतर बनाने के लिए कुरान पाक में इरशाद फरमायो, वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। खुदा तो चए
मां जिन्ननि ऐं इंसाननि खे सिर्फ़ ओ मुंडे ॾिसो सिर्फ़ इबादत जे लाइ पैदा कयो सिर्फ़ इबादत जे लाइ पैदा कयो आहे इबादत वणंदी अथव हाणे हाल इहो आहे जो मग़रिब इशा जी नमाज़ न मां पढ़ी न तव्हां पढ़ी ऐं मजलिस कंहिंजी आहे मजलिस कंहिंजी आहे मौला हुसैन जी मौला हुसैन हिन दुनिया तो वियो त शामे वियो शहीद शामे थियो ऐं असां नमाज़ न पढ़ूं हूअं बि नमाज़ न पढ़ूं पर मजलिस हुसैन कराए बि मजलिस के नज़रअंदाज कयूं लापरवाही कयूं मौला हुसैन के तव्हां असांजी इन मजलिस जी का ज़रूरत कोन्हे मौला तुझे मां कठिन हालात में सोनो पुत्र अकबर कुहाए अब्बास बावफा कुहाए शहन महीना जो लाल अली असगर कुहाए तॾहिं बि मां अल्लाह खे न विसारियो ओए मुंहिंजे महीना वारा तूं छो विसारियो आहे ख़ुदा जी आइंदा मगरिब जे टाइम ते वक़फ़ो कंदा कयो नमाज जो एहतराम औकात नमाज जो जे ख्याल न कयोसीं ये मजलिसूं आहिनि इन जे लाइ ताकि दीन मज़बूत थिए दीन में कोताहियूं कमियूं आहिनि त उहे कोताहियूं ख़तम थियनि बेनमाज़ आहियूं मौला हुसैन जे रस्ते ते हलंदे उनखे रोईंदे नमाज वक़्त ते पढ़ूं ॻाल्हि नथी वणेव हा हर को जेको आहे पंहिंजो दीन ठाहियो वेठो आहे तो नमाज फसो आहे बि असां वेंदासीं जन्नत में लेकिन मौला हुसैन छो चयो मां त नमाज पढ़ी तूं मुंहिंजो मुहिब तूं कीअं थो नमाज पढ़ी मौला अली छो चयो मां त नमाज पढ़ी तूं कीअं थो नमाज खे तरक कयो मौला अली पंहिंजे मुहिब खे मुखातिब थी करे थो चए मां हर रात 1000 रकात पढ़ी 2000 सजदा ॾेई तोखे मां तरगीब ॾिनी त तूं मुंहिंजो जे मुरीद आहे ग़ुलाम आहे त कॾहिं नमाज़ तरक न कजे इबादत ख़ुदावंदी खां मुंहुं न मोड़जांइ मौला अमीर तो फरमाए कफ़ा बि इज़्ज़न अन अकून लक अब्दा मुझी इज्जत जे लाइ इहो काफ़ी आहे जो मालिक मां अली तुंहिंजो अब्दा बांधो ॻाल्हि वणे इहो छो नथो वणे इहो छो घबराइजी विया हो अगरि मां गाने जी तिर्द ते अगरि नाराज़ न थींदो पोइ कसीदो पढ़ां छठ सां लॻंदो शामियाने सां लॻंदो माना मौला अली जो फरमान ॿुधंदे बि तुंहिंजी जूअं ई लरींदी ऐं कसीदे ते तूं टप ॾेई तो माना तुझी असल मोहब्बत गाने से है अल्फाज़न से नहीं मारिफत को मुजाहिद शुआरा शुआरा जेके भी आहिनि इन्हनि खे अहल बैतनि सारायो जिन अहल बैतनि जी मदो सराह कई आहे जेको शाइर अगर हिकिड़ो शेर भी अहल बैतनि जी शान में थो चए मासूम फरमाइनि उहो जन्नती आहे मुमकिन इहो न आहे त वाजिबात खे ख़त्म कयो वञे नमाज खे छॾे ॾिजे ॿुधो त अलाए कोन्हे नमाज असांजी ज़िंदगी में न हुजे रमज़ान जो रोज़ा असांजी ज़िंदगी में न हुजनि क़ुरान असांजी ज़िंदगी में रोज़मर्रा जी ज़िंदगी में न हुजे इहो क़ुरान पुकारे पुकारे चए थो मां तुंहिंजो कानून आहियां मां तुंहिंजो दस्तूर आहियां मां तुंहिंजो आइन आहियां मां तुझे लाइ हिदायत बणिजी आयो आहियां मूं ते हलंदे तुंहिंजो फ़ाइदो आहे मूंखे कोई फ़ाइदो मां अल्लाह जो कलाम आहियां जिन में तुझी लालच आहे जिन जे दरनि ते वञी तूं किरी थो पियो हर कंहिंजा सलाम थो करे दुनिया ख़ातिर पियो थो मरे ॿिन्हिनि ख़ातिर ओ रातियूं वञी थो उते जागे हाणे जीअं ॾिसो ॾिसंदा आयासीं
ही हर जाइ ते शुआरा पिया तईअ में ठाहिया वञनि, रातियूं ॾींहं इन में महव आहिनि। रोज़गार हलाल रोज़गार करणु इबादत आहे। अहल बैत मना नथा कनि। प्लानिंग कर पिन न, असांजे वञण वारो पिनंदो कोन्हे। प्लानिंग कर, लेकिन प्लानिंग करे जेको रिज़्क़ तोखे मिले इन मां ज़कात बि कढ, शुमारनि मां ज़कात बि कढ, गिड़काए न। जेको नबी जे धी जो हक़ खाई वियो उन ते त करे जो तबर हुजे। तव्हां असां खाई वञूं पोइ तव्हां असां ग़रीबनि जो हक़ खाऊं, तव्हां असां कावड़ी वियो कन हिरायो। मौला अमीर से फरमाए रोज कुरान से नशिस्त कर, कुरान की जिंदगी में आन। नबी पंहिंजे आखिरी अयाम में चयो मां वञा थो तव्हांखे अंधेरे में छॾियो नथो वञा, कुरान बि छॾियो थो वञाव, सम्झाइण वारा पंहिंजा जानशीन बि छॾियो थो वञाव जेके मूं जहिड़ा आहिनि। अधु नारो लॻो अधु न लॻो, अधु खे नथी वणे मुंहिंजी ॻाल्हि, न वणे त न वणे। ही क़बर मां ॿाहिरि आहियूं, क़बर मां ॿाहिरि आहियूं, हर को पंहिंजी मर्ज़ी ठाही वेठो, हर को पंहिंजो दीन ठाही वेठो। नुअमिनु बिबास व नफ़्रु बिबास। हीअ ॻाल्हि मूंखे वणे थी, हीअ ॻाल्हि नथी वणे। ॿी हर काई ॻाल्हि तोखे वणे न वणे, अल्लाह जो तोखे क़ुरान त वणणु खपे। ये अल्लाह जे बंदे खे क़ुरान न वणे, इहो बंदो कहिड़ो आहे? इहो क़ुरान उहो आहे जेको अहल बैतनि इन क़ुरान खे पढ़ियो। ॾहीं जी राति मुहर्रम अचे थो पियो, ॾहीं जी राति जे लाइ मौला हुसैन इन्हनि बदकारनि यज़ीदी लश्कर खां उमर इब्न साद मलऊन खां मौला जन इजाज़त वरिती आहे, वफ़द मोकिलियो आहे, रात जी मोहलत ॾियो ताकि आख़िरी रात अल्लाह खे यादि करे वठूं, नमाज़ पढ़ी वठूं, आख़िरी क़ुरान पढ़ी वठूं, दुआऊं पढ़ूं। मौला हुसैन के, मौला जे भाइरनि के, मौला जे पुटनि के, मौला जे भाणेजनि के, मौला जे सोटनि के, मौला जे असहाब के, सभिनीनि खे यकीन आहे सुभाणे शहीद थी वेंदासीं, न बचंदासीं। इन जे लाइ मौला जन इहा रात घुरी वरिती। इन जो सबबु आहे त मौला ॾहीं जी राति इबादत बि कई, हिकु हिसो इबादत क़ुरान जी तिलावत। हुसैन क़ुरान पढ़े, उनजे वञण वारो हुसैन बि क़ुरान पढ़े, उनखे क़ुरान पढ़णु अचे। जी किसे मां त वॾो थी वियो आहियां, मुंहिंजी त अछी ॾाढ़ी थी वई आहे, हाणे कीअं पढ़ां? मानी खाइण अचे, 10 काम अॻियों अची था वञे, कॾहिं चयो थी त हीउ नथो वणे, चवंदो सभु खावां। जी दोस्तनि खे बि टाइम ॾियनि थो, ऐसी टाइम जो अल्लाह जे दुश्मननि खे बि टाइम ॾियनि थो। ख़ुदा तुंहिंजे सभिनीनि खे टाइम ॾिए थो। मां तुंहिंजो ख़ालिक़ न आहियां, मां तुंहिंजो राज़िक़ न आहियां, मां तुंहिंजो रब न आहियां, मां तोखे ज़िंदगी न ॾिनी, मां तोखे पैदा न कयो, मां तोखे बच्चा न ॾिना, मां तोखे रिज़्क़ न ॾिनो, मां तोखे दोस्त न ॾिना, मां तोखे सर्विस न ॾिनी, मां तोखे बनी न ॾिनी, मुंहिंजूं कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं इहे सभु ॾिनियूं अथमि। मां बि कुझु टाइम रखिया अथमि, उन्हनि टाइमनि ते मूंसां मिलण ईंदो कर। जेके प्यार तोसां कनि था उन्हनि प्यार करण में वधि में वधि तुंहिंजी माउ प्यार करण वारी आहे, पर 70 माण्हू गॾु कजनि उन्हनि जो प्यार हिकु पासे कंदा, मुंहिंजो प्यार तोसां घणो आहे। ख़ुदा तुंहिंजे सभु कुझु मां ॾींदो मां, उदऊनी इस्तजिब लकुम। जेको कुछ घुरणो थी, जिंदगी घुरणी थी, रिज़्क घुरणो थी, औलाद घुरणी थी, इज्जत घुरणी थी,
जेको कुछ घुरणो थी खुदा तो चे सब दींदो मां वडेरन दे वणण जे लाइ सियासतन दे वणण जे लाइ हुकुमरानन दे वणण जे लाइ सिफारिश जी ज़रूरत पैसे की जरूरत खुदा तुझे पैसा भी माफ हो जाए औलाद भी माफ हो जाए जिंदगी भी माफ हो जाए हाँ हयाती भी माफ हो जाए पैदा कर तो मैं वरी मोटाइंदो मैं भी सही पर जो कहे इंदो तक राबतो त रखो ये अजान मिली थी वजनी ये सीधे जो अजान भी ना आई मौलवी भी इते मां भी इते ही भी बेचारो जो कहे बानी जो पाबंद इन जी भी बोलती बंद है तो हाने बानी के किए चवा तो मजलिस बंद कर बानी राजी रही मत नाराज रब रुसी वने बानी राजी असा पढ़ण वारा भी नहीं था चो असा वरी उन जे जेब भी था दिसो ओ थोड़ो हरू भरू के हिय तो करे असा ही सीधो उड़े राज़िका ये पानी राज़िका सां खुदा तो छोटो पुछड़ो थे बंदन जो मोहताज छोटो थे मुखों पुर एडो दई शरीलो मां पर मां जानिया थो जिया तो के मां पी पंहिंजे अक्ल के मुताबिक तो के दींदा हैं ताकि खराब न थे ये मां अल्लाह भी वधिक मसले तो पसंद आ तो मां बंदे की केतरो या मुझी मर्जी आ के अमीर बनाया मुझी मर्जी के गरीब बनाया मुझी मर्जी वो खालिक तो मुझे अच्छो चंद जुमला जो बस जिक्र मसला मुझे तो मुझे अच्छो मुझी इबादत कयो असा बियन मानन दे वणो था पिया वडेरन दे ओ सियासतदानन दे हुकुमरानन दे कूड़ हणी वापस था मुठा आहे भी सब कुछ असा जो ये हुकूक असा जा हैं ये जेको कुछ पैसो है आवाम जो तने में उनन दे वणो था पिया अल्लाह जी अल्लाह दे केतरो तुम अल्लाह तुझे मता चए तो जो का मसला तो बीमार थे तो डॉक्टर खुश करे छो अगर तुझो इयो यकीन आ इयो अकीदो आ डॉक्टर खुश कयो तो यो शिरक आ इन दवा में शिफा देण वारो शिफा देण वारो मां रब अगर कंहिंजे ज़रिए तो के रिज़्क मिलियो आ तो इयो रिज़्क भी उन जे दिल में नौकरी मिली थी उन जे दिल में रहम विझण वारो मां अल्लाह मां तुझो रब मां तुझो खालिक मां पैदा कयो तो ना वरी मोटाई तो मैं वरी मोटणो मुडे थी सुन्ना इलैना तुरजाऊन मुडे मोटणो थी मुडे मोटणो थी अल्लाह तो यबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला खुदा तुझे पैदा करण को मां तो ता सभिनन के आज़माइण तो चाहियां ॾिसण तो चाहियां त मरण खां पोइ चङा अमल केर थो करे चयो मुझो केर थो वठे कंहिं मुझे नबी जी सीरत ते अमल कयो कंहिं मुझे अली जी सीरत ते कंहिं पंहिंजे वक्त जे इमाम जी सीरत ते अमल कयो कंहिं पंहिंजे वक्त जे इमाम खे यादि रखियो कंहिं मुझे कलाम इन कानून इलाही के इन कुरान के फॉलो कयो इन के पढ़ियो इन की ज़ियारत कई इन ते अमल कयो पाण भी पढ़े बच्चन के भी पढ़ाए घर में कुरानी माहौल इस्लामी माहौल हर घर वरतो कयो हर घर में किरोत बेबरकती घर वारी मुर्श जी इताअत गुज़ार कोन्हे मुर्श घर वारी जो हक़ अदा नथो करे घर वारी मुर्श जा हक़ अदा नथी करे औलाद पी मां जा हक़ अदा नथा कनि ये सब कुरान खां दूरी है कुरान के नथा पढ़ो ये सब शयूं कुरान में लिखियल आहिनि ये सब शयूं कुरान में लिखियल आहिनि हिकिड़ा माण्हू उहे हूंदा जिनके लाइ कुरान क़यामत जॾहिं शाहिदी ॾींदो जेके सुबुह सां नमाज़ पढ़ी कुरान जी तिलावत था कनि उन जी ज़िंदगी में आहे भली जीअं हू चए थो अगरि चांहि न पीअंदुसि
तो मुझे मथे में सूर पवंदो। एड़ी तरह से कुरान जो कारी थो चे अगर सुबह से तिलावत न कंदुस तो सजो ॾींहुं मुझो बेबरकतो गुज़रंदो, मज़ो नहीं हूंदो। मां कुरान पढ़ी पोइ घर खणी बच्चन के कुरान पढ़ा। बच्चन जी जिंदगी में कुरान दे जे चाहे थो तो क़यामत जे ॾींहुं अल्लाह रसूल अहल बैत जे अॻियां सुरखुरू थिया। ॻाल्हि वणे नथी? अहल बैत जे अॻियां अल्लाह जे अॻियां मां सुरखुरू थिया। ख़ुदा तुझे औलाद अमानत तौर ॾिनी तमाम, माल मिल्कियत अमानत तौर ॾिनी तमाम। इन जा मालिक तव्हां न आहियो। तव्हांजे जान जो मालिक मां अल्लाह, तव्हांजे औलाद जो मालिक मां अल्लाह, तव्हांजे रिज़्क़ जो मालिक मां अल्लाह, तव्हांजे मिल्कियत जो मालिक मां अल्लाह आहियां। ये सभु ॾिना त मां सभिनीनि जा हिसाब वठंदुमि। मुतवज्जी थी ख़ुदा तुझे मां पैदा कयो अथमि तव्हांखे इन ज़रूरत जी इबादत कयो, मुंहिंजा बणिजो, अल्लाह वारा बणिजी वञो, मुंहिंजे नुमाइंदनि जे सीरत ते अमल कयो। करबला वारनि जेका कुर्बानी ॾिनी इन जे लाइ जो यज़ीद जे मञण वारनि माहौल अहिड़ो बनाए छॾियो जो माण्हू जुआ में मुब्तला, माण्हू नशे में मुब्तला, शराब, भंग, चर्च, इसाब, ज़िना, व्याज, करप्शन, कंहिं इज्जतदार की इज्जत खत्म, माँ भेण धी जो एहतराम खत्म, दीन खुदा कमजोर थी चुको हो। मौला हुसैन ॾिठो त 1,24,000 अंबिया जी मेहनत, मुझे नाने की मेहनत, मुझे बाबे अली की मेहनत सब रायगान थी रही है। मौला उठी ॾिठो क़याम कई, चाहे मुझो कुछ बचे न बचे, चाहे कुछ बचे न बचे, मुझे सोहनो पुत्र अकबर बचे न बचे, मुझे अब्बास का वफा बचे न बचे, अली अस्कर कौसिम बचन न बचन, ओन मोहम्मद बचन न बचन, अल्लाह जो तीन बचे। तव्हां सां घबराई थी वञो। 17 रकात नमाज मां न पढ़ंदुसि, छाजी नमाज बकवासू था कयूं, छाजी नमाज, छाजो दीन। यज़ीद बिन पुछो लाहुबत बनु हाशिम, बनी हाशिम ने हिकिड़ो खेल खेलियो, वला वहल वला नज़ल, छाजो नुज़ूल, छाजो वही, छाजो क़ुरान। हिन वक़्त जे असां चऊं नमाज छाजी, क़ुरान छाजो, हज छाजो, यज़ीदी अमल आहे, ये यज़ीदी कलिमात आहिनि। मुसलमानी ख़तरु आहे। इन इस्लाम के बचाने के बाद फर्जंद ज़हरा सब कुछ कुर्बान कयो। अल्लाह अकबर, फर्जंद ज़हरा वतन छॾियो, ही नाने जो वतन छॾियो, मां चयो तूं ॿुधी छॾियो। तव्हांजे भरिसां ख़ैरपुर वेझी आहे, शहर वेझो आहे, सभु सहूलियात मौजूद आहिनि। हे पंहिंजे ॻोठ जी शान छो नथा छॾियो? इहो चवंदा हूंदो अबो हिकु दफ़न आहे, अम्मा हिकु दफ़न आहे, असांजा आबा अजदाद हिकु दफ़न आहिनि। मां सभु पंहिंजा, तव्हां असां सभु पंहिंजा आबा अजदाद घोरे छॾियो नबी जी जुती तां, जुती जे बराबरि ही जंहिं वतन में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दफ़न हुजनि, जंहिं शहर में नबी दफ़न हुजे, जंहिं शहर में साईं ज़हरा सलवातुल्लाह अलैहा दफ़न हुजे, जंहिं शहर में मौला हसन मुस्तफ़ा दफ़न हुजे, जवाना में जन्नत जो सरदार, उन वतन खे हुसैन छो छॾियो? दीन बचाइण जे लाइ। ऐं नाने रसूल बि चयसि उख़रुज इलल इराक़, हुसैन बचड़ा मूंखे भली छॾ, मां जी क़बर बि छॾ, इहो वतन छॾ, वञ तोखां सवाइ दीन न बचंदो, मुंहिंजी तबलीग ख़तम थी वेंदी जे तूं दीन न बचाईंदे, तूं कुर्बानी न ॾी। तोखे शहीद थियणो आहे ऐं तुंहिंजे हरमनि खे, तुंहिंजे भेणनि, तुंहिंजे न्याणियुनि खे असीर थियणो आहे। तव्हां असां जूं माऊं भेणियूं धीअरूं
पंहिंजे घरनि में महफ़ूज़ आहिनि। अली जूं धीअरूं रुली वयूं बाज़ार में। जी रोऊं था वॾा वॾा ज़ाकिर वॾा वॾा ख़तीब था घुरायो इन जे लाइ ताकि मसाइब घणो थिए, रोऊं घणो। ज़ाकिर खे मोटाए मोटाए उनखे चओ था वरी पढ़, लेकिन सोचो त सही अहल बैतनि ते ज़ुल्म छो थियो, अहल बैतनि ते मुसीबतूं छो आयूं, अहल बैतनि जूं मुसीबतूं बर्दाश्त छो कयूं। अली जी धीअरूं रसन बस्ता कीअं थियूं जो इहे ज़ालिम इशारो करे पिया चवनि इहा वॾी धीउ अली जी ज़ैनब। मौला सज्जाद ॾिसे पियो, वरी इशारो करे पिया चवनि इहे विचीं धीउ अली जी उम्मे कुलसूम। ये गैरतमंद जेके जवान वेठा आहिनि उहे बाज़ार में हुजनि, घिटीअ में वञनि, अगरि को कमीनो उन्हनि ते निगाह कंदो गैरतमंद जवान भाउ या को शोहर बर्दाश्त न कंदो। लेकिन मौला सज्जाद रत जा ॻोढ़ा ॻाड़ींदो रहियो ऐं इहो चवंदो रहियो त ख़ुदाया तुंहिंजो दीन बचे चए, हर क़ुर्बानी ॾींदासीं। रत रोईंदो रहियो। एसी चई जो इहे जुमिला चई जॾहिं बाज़ार अचे वई, माण्हू भेण धीअनि खे बाज़ार में हलंदो ॾिठई। मौला सज्जाद रोई करे फरमायो या लैतनी लम तलिदनी उम्मी, काश अम्मा मूंखे न ॼणे हा। शाम जूं माऊं भेणियूं पुफियूं इन बाज़ार जे ॾांहुं जूं इन शइ खे अजीज़ो सम्झो। मौला हुसैन मंज़िल शौक़ ते पहुतो, मंज़िल शौक़ ते जीअं पहुतो न, ईद जो ॾींहुं हुयो। हिक रिवायत जे मुताबिक़ 9 ज़िलहिज। मौला अब्बास ॾिठो त मौला हुसैन कॾहिं कहिड़ी कुंड में पियो थो रोई, कॾहिं कहिड़े कुंड में पियो। फरलंदे ज़हरा खे न जीअं मौला अब्बास रोईंदो ॾिठो, पेरनि ते किरी पियुसि। ॾुखी मां जे ॾुखे पासे जो वास्तो थी मूंखे ॿुधाए त साईं रोएं छो थो। मां बि ज़िंदा हुजां, मुंहिंजे हूंदे रोएं त मुंहिंजे ॼमण जो फ़ाइदो। साइण ज़हरा जो दुआऊं घुरियूं मुंहिंजे लाइ। मौला पोइ मां हिन दुनिया में छो आयुसि, मूंखे ॿुधाए तूं रोएं छो थो। अल्लाह अकबर। मौला हुसैन रोई करे फरमाया अब्बास वाइदो कर त मां जलाली में न ईंदुसि। हा मौला जीअं तव्हांजो हुकुम हूंदो। मौला जन वफ़ा भी कई आहे, इताअत भी कई आहे। मौला जे हुकुम ओढणी न कई आहे कॾहिं। मौला जेको हुकुम कयो जीअं तव्हां चवंदो ईअं कंदुसि। मूंखे ॿुधायो रो छो था। मौला जन फरमाया आ मां तोखे कुझु ॾेखारियां, मुंहिंजे करीब आहे। जीअं मौला अब्बास करीब आहे मुंहिंजे ॾिसो। मौला हुसैन चयसि मुंहिंजे हिन ॿिनि आङुरनि जे दरमियान में ॾिस। जीअं जो मौला अब्बास ॾिसे, मौला हुसैन चयसि सुञाणे थो कि हा मौला वो ज़ख़्मी हालत में आहे, खून में लथपथा, चेहरो सुञाणे नथो सघां। मौला हुसैन धुंढकुरूं ॾेई करे रुना। अब्बास सुञाणे इहो मुस्लिम इहो मुस्लिम थी। मौला अब्बास धुंढकुरूं ॾेई करे रुनो। चई मौला ॾुखी मां जे ॾुखी पासे जो वास्तो थी मूंखे हाणे कूफे पहुचा। अब्बास हाणे जो चई त मां जलाल में न ईंदुसि। मौला मां जलाल में नथो अचणु चाहियां। ॾिसो त साईं दारुल अमारा आहे, मुंहिंजो भाउ मथे आहे, हेठि जो ज़मीन ते ईंदो हिनखे संभालण वारो को आहे। अल्लाह अकबर। मौला हुसैन रोई करे फरमाया अब्बास हेठि ॾिसे। जीअं जो मौला अब्बास हेठि ॾिसे त कारे बुरके में हिकिड़ी बीबी आहे जेका झोली झली बीठी आहे, रोई करे थी चए आ मुंहिंजे हुसैन जा सफ़ी मां हाज़िर थी। अल्लाह अकबर। अज़ादारो मातमदारो